डन जिया से जहयाती। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल है दिलावर? हाल तो ठीक है ना जाफर, तू इते खैर ता है ना? दिलावर सब खेरा, तू मुझो यार ही ऐं हाँ हमदर्द बि आहीं। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त सूबेदार सिकंदर तुंहिंजे लाइ खॾूं खुट रहियो आहे। तुंहिंजा नवां पुराणा सभु केस खोलिया अथई ऐं हा तुंहिंजे मथां कूड़ा केस बि कया अथई ऐं हा तोखे इश्तिहारी ॾोहारी बि करार ॾेई छॾियो अथसि। तुंहिंजे सिर जे मथां 7 लख रुपया इनाम आहे। हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, वञी चओ पंहिंजे सूबेदार खे मुंहिंजे मथां जेतिरा बि केस हणा अथनि न मूं मथां हणनि। हा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि करे छॾजांइ, इहो सूबेदार जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न बांह कटे छॾींदोसांसि। ओ त मां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। दिलावर है या तादर छॾ, सिर्फ 1 लख रुपया दे त तुझी जान छुटी वेंदी। अरे बाबा सूबेदार वॾो राशिया पैसे जो पुट अथई, असल तुझी जान ही छुटी पवंदी। जाफर वञी सूबेदार खे चओ त इहे केस करण असांखे बि ईंदा आहिनि। मां लख रुपयनि जो ख़र्च कोन कंदुसि, पर लख जो पूरो बारूद वठंदुसि ऐं उहो बारूद मुंहिंजे दुश्मननि जे लाइ हूंदो। हा चइजांइसि त पंहिंजे लाइ कफन वठी छॾे। हलाणे तूं तां रोशन पुत्र, ओ रोशन। जी रे सर। अबा रोशन, साजिद खान किथे आ? अॼु हुन जो मंगणो आ, लफ ई कोन तो वियो काॾे आ, ॻोल्हे त अचीस। रे सर, रे साजिद खान कमरे में तैयार थी रहियो आहे, असुल आईने खां परे थिए ई नथो। ठीक आ, तू वञ गाॾी खे साफ़ कर, पेट्रोल पाणी विझीस ऐं एसी हलाए छॾजांइ त थधी थिए। हाज़िर रे सर, असुल हाणे ई एसी थो हलायांसि। ऐं साजिद खान खे चओ जल्द तैयार थी अच, देर न थी वञे। हाज़िर बाबा। अल्लाह, छोरे खे त परवाह ई कान्हे। सरदार जे घरां मंगणो थियो अथसि, पोइ पेरियूं तैयारियूं बि थो करे। कोन सुधरंदो इहो छोरो। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। लाट लाट जा पुट गुम लॻो पियो, काॾे वञे एतिरी देर कई थई? बाबा साईं अॼु मां कीअं थो लॻा? हा लॻी त सफ़ा शहज़ादो तो, पर ॿुध हे फाइल ऐं हे छा खणी आयो? बाबा साईं ही ज़मीन जा कागज़ आहिनि जेके तव्हां रोशनी खे गिफ्ट कंदो। ऐं बाबा साईं हिन में मंगणी पोती आहे ऐं ॿियो कुझु ज़रूरत जो सामान जेको तव्हां रोशनी खे ॾींदव। ठीकु आहे, हिन में सोन जो सेट रखियो अथई या उहो विसरी हुई? हा बाबा साईं मां विझी छॾियो आहे। पोइ हाणे हलूं? हा ठीकु आहे, हलूं था, पर थोरी देरि तरस। मां 2 ॾींहनि तां थी आहियो आहियां, सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे। तयारु थी जा त पोइ हलूं था, सरदार शाह ज़मान ॾे हलणो आहे। सही मां शॉप तां गिफ्ट वग़ैरह वठी छा?
रोशनी के ॾियण लाइ का सुखड़ी वठी अचां। हा हा सगियूं चूड़ियूं ऐं लाकेट वठी अचेसि। ॼट सोई ॼट। मां रोशनी लाइ का सुठी परफ्यूम वठी थो अचां। अधी मुंहिंजो खिसो कटिजी वियो आहे, मूंसां गॾु ॿार बि आहे। असां इज़त वारा माण्हू आहियूं, कंहिंजे अॻियां हथ नथा टंगे सघूं। इन करे अव्हांखे अर्ज़ु कयो आहे, प्लीज़ मुंहिंजी मदद कयो। अच्छा थोड़ो तर्स। महिरबानी मुंहिंजी भेण, अलाह से तव्हांखे आबाद कंदो। का ॻाल्हि न। कहिड़ो ई छोकिरो? ख़बर न आहे, चए पियो त मुसाफ़िर आहियां। तोसां त ईअं ॻाल्हाए रहियो हो जे तव्हां हिक ॿिए खे। ख़ैर मां हाणे रोड ते सूबेदार सिकंदर खान तो बि को बूटो कोन ॿारियो। शाह ज़मान पीर मौजन ऐं भाॼाई खे नाक बंदि रखे वेठो आहे। तूं आई तो चिपके थो वठी कुझु करे ॾेखार, न त पोइ वरी असांजे पुट ते टिंडियूं चढ़ियूं न त पोइ उहे न लहंदियूं। थधो थी नबू। मुजन साईं केस दाख़िल कयो ई न आहे त मां छा कयां? मुजन साईं केस दाख़िल कराया त पोइ ॾिसी त मां छा थो कयां, छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। सूबेदार मुंशी खे घुराए ऐं मूंखां बयान वठी वञे, चवेसि केस दाख़िल करे। इन शाह ज़मान मूंसां वॾी जुठ कई आहे, उनखां मां सुकून सां वेहण कोन ईंदुसि। ठीकु आहे मुजन साईं, मां शाम मुंशी खे मोकिलींदुसि, तव्हां केस दाख़िल करायो, पोइ ॾिसजो शाह ज़मान जो तमाशो। ईअं को कलाण कर सूबेदार साहब, सफ़ा थधो जो बर्फ़ थी वियो ई। कमदार नबू, सरदार शाह ज़मान मामूली माण्हू न आहे जो ईअं मां उनखे गिरफ़्तार कयां। केस दाख़िल थियल ई कोन्हेसि। सूबेदार, इहो सरदार मुंहिंजे अॻियां छा आहे? असां हुकूमती धुर जा माण्हू आहियूं ऐं हू आहे मुख़ालिफ़ धुर जो। उन जे चवण सां पटियाली जी बदिली कोन थींदी। ठीकु आहे मुजन साईं, मां हाणे हलां थो। अवां केस दाख़िल करायो, पोइ ॾिसंदासीं सरदार शाह ज़मान खे। अस्सलाम वालेकुम। जेके आयल मेहमान आयो सभिनी खे लख लख मुबारक सलाम। हाणे सलामड़ो थी, हाणे कलामड़ो थिए। हिन अंगण ते सोनल लगी वई बहारी, लगी वई बहारी, गुलन लाई गुलजारी, लगी वई बहारी। बस कर कबूतर, का महल साल ॾिस बिया। सलामड़ो थियो, कलामड़ो ॿुधो। चुप। अदा सभई मेहमान जेके वेठा आहियो मूंखे ॾाढ़ी ॾाढ़ी ख़र्ची ॾियो, न त मां सभिनी जी वञी गिला कंदुसि। कबूतर, इहा तुंहिंजी ऐं तुंहिंजी भेण बसरा जी बि फितरत आहे। जंहिं माण्हू खे साम्हूं ॾिसंदा आहियो उन्हनि जे पेरनि ते किरिया पिया हूंदा ऐं पर पुट वरी उन्हनि जी गिला कंदा हो। ख़बर अथई पोइ बि ॾाढ़ी नथो जी। साईं दादा, हिन कबूतर खे 1000 जो नोट ॾे। हाज़िर सरदार साईं। बेगा ॾिस वारो कर, जेकॾहिं चांहि तयारु थी आहे न त कड़ करे खणी अच। हाज़िर दिलावर, हाणे ई चांहि खणी थो अचां। सरदार साईं, मुंहिंजो ख़्यालु आहे त हवेली में हली रोशनी दी खे पोती पाराइजो। ठीकु आहे, अचो।
माई तू तो मुसा राज्य में भी थी बड़ी बड़ा हया करे दी खलका बैठिया कोर बैठिया झेड़ो तसली तो के राज्य में मिलो आ अड़ी तो मुझा शर्मती कसारे तई तो लोहड़ी फेरे न रखाए ने भागी मारो कर धूल बजाए तो सा झुमराणो मस्त तो मौका मिल्या न पर दी पियो मासी भला आसारो चढ़ दियो पूरो मानो माशाल्लाह मेलो मचाई बैठी आ ने कम के खई बैठी आ बस सरदार साईं ता जो दुआऊं घुरजन मां आइडिया तू जो दिल के चाचा साईं ही छा है धी रोशनी ये तुंहिंजे मंगणे जी सुखड़ी आ ये छा चवंदा आहिनि तोहफ़ो आहे गिफ्ट आहे मां ये 100 एकड़ ज़मीन धी तुंहिंजे नाले करे छॾी आहे धी रोशनी अॼु खां पोइ तूं मुंहिंजी थी आहीं ओ साईं मुबारक हुजई लायो सजायो थी वई माई बसरा उथो उखणी आ समझे थी ना मुझी गाल के हाँ साईं के न समझदा पसरा कटे हुजे जा पके मुंजा फकीर फिरदा था अच्छे पुट ये तुझी अमानत बाबा साईं ही छा है तव्हां भी छा मुझे नाले ते 100 एकड़ जमीन कई आहे न रोशनी पुट तू मुझी अकेली वारिस आहे इन पूरी मिल्कियत जी वारिस मां तोखे 100 एकड़ छोड़ी दुस मूं तोखे पूरी 7 राज्यन जी प्रॉपर्टी पूरी मिल्कियत तुझे नाले ते करे छड़ी आहे हाणे वारिस तू ही इन मिल्कियत जी ही गाड़ियों ही बंगला ही महल माड़ियों ही हज़ारे एकड़ जमीनूं सब तुझो बाबा साईं मां एतरी मिल्कियत के छा कंदस मुंहिंजी मिल्कियत साजिद खान आहे जेको मूंखे मिली वियो आहे मुझा बच्चा मुझी हयाती अलाए केतिरा ॾींहं अलाए कॾहिं दमधणीअ जे हवाले थे छा कंदुसि इन्हनि मिल्कियत खे सरदार साईं मुझो ख्याल आहे त मुंहिंजे पुट साजिद खान खे असांजी पंहिंजी ज़मीन खोड़ आहे तव्हां या छो था जो बाबा पंहिंजी मिल्कियत पाण वटि रखो न बगुल खान ही माल मिल्कियत ही जायदाद ही 1000 एकड़ ज़मीनूं औलाद जे लाइ त हुयूं जेको हुन जो असुल वारिस हो हुनखे ॾिना हल त पाण हली उतां ते हलो महिमान वेठा हाँ हाँ सरदार साईं हलो हलो उतां ते भाई बसरा बजाए हाँ कम खे सरदार साईं 7 राजी ॿुधंदी 7 राजन जे सरदार जे थी थी शादी का मामूली ॻाल्हि आहे बसरा कचे हुजे जा पके सिर तहां कम सदको आहे सदके वे वजाए तेरा गाय खाद मार का खुदा की कोई ढोलक ने जाए ते तू वेठिया तोखे वजाया छा ये केजो फाइल खणी आयो जाफर सर ही धाड़ेल दिलावर जो आहे तव्हां एसएसपी ऑफिस परमिशन लाइ ॾिनो हो न परमिशन ग्रांट थी वई आहे इते रखीस
पैसो आहे त सभु कुझु आहे। जाफ़र, अॼु खां पोइ तूं दिलावर जी जासूसी शुरू करे छॾ। दिलावर खे हाणे गिरफ़्तार नाहे करणो, उनखे इनकाउंटर करे फुल फ्राई करणो आहे, फुल फ्राई। समझी थो न? साहब समझी वियुसि। इन पीर मुजन जो बि फरमाइशूं वधंदियूं थियूं वञनि जाफ़र। हिकु गाॾी त ॾिनी अथई, पर हाणे मूंखे वरी पंहिंजो ग़ुलाम थो सम्झे। जाफ़र, इन पीर मुजन खे बि कंहिं चक्कर में फासायूं त इन जी ज़ुबान बि बंदि थी वञे। ठीकु आहे साहब, पर साहब हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ। साहब, तव्हांखे त मुजन साईं कार वठी ॾिनी आहे, मूंखे बि का फटफटी वठी ॾियो न। चुप कर। हल वही संतरी खे चओ त मूंखे चांहि पीआरे। हा साहब, वञा थो। अदा वॾा, मूंखे त पंगुल में अञा बि शक आहे, पर बाबर साईं त हद करे छॾी। सॼी मिल्कियत रोशनीअ जे नाले करे छॾी। अदा वॾा, जेकॾहिं ॾाटरो सिधो थींदो त पोइ कणक कीअं लुणबी? इहो पंगुल बि ॾाटरे वांगुरु आहे, कॾहिं बि सिधो कोन थींदो। हाशिम, तूं सरदार साईं खां वधीक अकुलमंद नहीं। सरदार साईं जेको बि कयो आहे सही कयो आहे। ससी, तूं छो परेशान आई? न अदी, मां छो परेशान हूंदमि? तुझी तबीयत त ठीक आहे न? हाँ दी, मां त ठीक आहियां। मूंखे छा थियो आहे? चङो, हाणे तव्हां बि पाण में कहचरी कयो। अदा वॾा, मां वञां थो बाबल साईं ॾे। तरस हाशिम, मां ॿालाईंदो। अदी, बहादुर जो रवैयो मूंसां ठीक न आहे। छो? खबर न आहे अदी। अदी हू मूंखे ख़राब तो समझे, शक तो करे मूं ते। छा? इहा त तमामु ख़राब ॻाल्हि आहे। इहा सुठी ॻाल्हि न आहे, पर मूंखे समझ में नथो अचे त अदा बहादुर आखिर ईअं छो थो करे। खबर न आहे अदी, मूंखे कुछ भी न आहे खबर, पर मां बहादुर जे इन रवैये ते ॾाढी परेशान आहियां। ससी, तू पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिस ऐं सोच, ॾिस त आखिर तो में कहिड़ी कमी आहे ऐं उन कमीअ खे दूर करण जी कोशिश कर। अल्लाह ख़ैर कंदो ऐं अदा बहादुर जो रवैयो तोसां बिल्कुलु ठीक थी वेंदो। ठीक आहे अदी। तू तो मुझी प्यारी गुॾड़ी आई न, परेशान न थी। तुझी भेण हीअ मीरा आहे न, तेस ताईं तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। कमदार नबू, तू सही मानू नहीं, और यो जो कबूतर है ना, यो भी सही मानू नहीं। अरे निभा गया तो कबूतर पकड़ जी पियो आजा। या खबर मुखे ना है नबू कमदार, तो पकड़ियो आ या न पकड़ियो आ, पर जेका खबर मुखे आहे न, जे या 70 राजन में न कया न, तो मुझे पेट फाटी पई। बेगा तो पो जल्दी कर मुके गाल बुधा, न तो मुझे बुता ते टिंडी तो चढ़ियो न, वो न लंदियो। राज जी गाला नबू कमदार, पीर मुजन के त असली न बुधाया जाए। हल कौन तो बुधाया तो बुधा। कमदार नबू, पीर मुजन जी हवेली मां रेशम के भजाइण ऐं जासूसी करण में सॼो हथ कबूतर जो हुई। इहो सॼो ॾींहुं जासूसी कंदो अथई
इन ई मुराद ऐं लोंग खे ॿुधायो त रेशम जी ज़िंदगी ख़तरे में आहे। बेगा बाजी ख़बर ॿुधाई अथई, अहिड़ियूं ख़बर मूंखे ॿुधाईंदो कर। ठीकु आहे नबू कमदार, पोइ मां हाणे हलाए थो। चङो बेगा, माशाल्लाह। दंडन